पाण अॼु रेडियो जी ऐं टीवी जी ऐं मुंहिंजी सालगिरह आहे। उन सां गॾोगॾु जेके सिंध जा हीरोज़ आहिनि, माज़ी जा, हाल जा, उन्हनि खे भेटा पेश करणी आहे। ऐं मां सभ खां पहिरियां तव्हां सभिनी दोस्तनि जो शुक्रगुज़ार आहियां, पंहिंजी भेनरुनि जो, तव्हांजो, जो तव्हां क़दम भरे हिन असांजी हिन महफ़िल खे रौनक बख़्शी आहे। ऐं सभ खां वॾी ॻाल्हि इहा आहे त साल में हिकिड़ो दफ़ो तव्हां सभिनी खे असां तकलीफ़ ॾींदा आहियूं ऐं तव्हां कुर्ब करे ईंदा आहियो। ॻाल्हि इहा आहे त असांजो जेको कमु आहे उहो मीडिया सां रिलेटेड रहियो आहे मुंड खां वठी। पाण जॾहिं बि को कमु कयो आहे, इहा धणी जी महिरबानी आहे जो जंहिं बि कम में हथु विधो अथसि उहा थी आहे। जीअं माज़ी में जॾहिं 2 अख़बारूं निकिरंदियूं हुयूं, अवामी आवाज़ आई, पोइ उन्हनि खां पोइ हिकिड़ी हिलाल पाकिस्तान हुई जेका गवर्नमेंट जी अख़बार हुई, ऐं ॿी हुई इबरत। इहे 2 अख़बारूं हुयूं। उन ॿिन्ही अख़बारुनि जी पॉलिसी जेका उन वक़्तु हुई उहा मीडिया मुंड खां वठी कंट्रोल्ड मीडिया रही आहे। हुकुमरान जेके मुंड खां वठी रहिया आहिनि उहे इन हवाले सां उन्हनि हर शइ पंहिंजी मर्ज़ी सां करणु चाही आहे ऐं हू कंदा अचनि पिया। उन जो नतीजो मुल्क जी अवाम वीचारी भोॻे पई। उहे तक़रीबन हर शइ खां महरूम थींदा पिया वञनि। हाणे त हू पंहिंजा बचा बि विकिणण जी कोशिशि में आहिनि ऐं विकिणनि बि अथा। के ख़ुदकशियूं कनि था, नौजवान जिन खे नौकरियूं बि नथियूं मिलनि। त इन हवाले सां जॾहिं उहो दौरु हुयो, उन दौर में तमामु जेको असां भोॻियोसीं मीडिया जे सही माना में न हुजण जो। जॾहिं 1968 में तहरीक शुरू थी वई अयूब ख़ान जे ख़िलाफ़, त उन महिल मां पंहिंजी जेका आहे उहा क़ौमी जदोजहद जी इब्तिदा कई। पोइ 1 यूनिट जी तहरीक हली, सिंधी ॿोली जे लिस्टुनि वारी तहरीक हली। उन में बि मां पाण सखर जेल में बंदि कयो वियुसि। जेकबा जो पहिरियों शागिर्दु हुयुसि जंहिं 100 कलाक जी बुख हड़ताल कई ऐं मां जेल वियुसि। पोइ जेल में जेतिरो अरसो हुयासीं, जेके इहे 2 अख़बारूं असांखे ॾिनियूं वेंदियूं हुयूं, त इन सॼी तहरीक जी जेको फोकस हूंदो हुओ या ख़बरूं हूंदियूं हुयूं उहे ग़ैर अहम करे ॾिनियूं वेंदियूं हुयूं। हालांकि तमामु वॾी तहरीक हुई। उन तहरीक में ईअं हूंदो हो त को चौक हूंदो, उन ते ॿुधायो वेंदो त बाबा हाणे हिते नौजवान अची बुख हड़ताल ते वेहंदा। पोइ जीअं उते हू वेहंदा हुया, उन्हनि खे गुलनि जी कंडी पवंदी हुई त पुलिस भरिसां बीठी हूंदी, उन्हनि खे खणी हली वेंदी। ईअं सॼी सिंध में ईअं ई शागिर्द वेहंदा हुया ऐं उहे ई शागिर्द जेके आहिनि से गिरफ़्तार थी मुख़्तलिफ़ जेलनि में वेंदा रहिया। पर उन वक़्तु मीडिया जो जेको रोल हूंदो हो उहो ॾाढो मायूस कुन हूंदो हो त हेॾी सारी तहरीक हले थी ऐं असांखे बाक़ी जेका मीडिया आहे उन खां त का शिकायत कोन्हे, छाकाणि त हुननि जा पंहिंजा हिकिड़ा असूल ऐं तय कयल आहिनि। पर असांजे लाइ पंहिंजी मीडिया बि लिखण लाइ तयारु न हुई। तॾहिं इहो उन वक़्तु महसूसु थींदो त का अहिड़ी मीडिया हुजे, का अहिड़ी अख़बार हुजे जेका बेबाकी सां लिखे ऐं माण्हुनि जी तर्जुमानी करे। त उन खां पोइ मां में जॾहिं यूनिवर्सिटी मां 1975 एजुकेशन पूरी कई त नौकिरी त पाण सोचियो ई न हुयोसीं त जेको घस पाण वरितो आहे मुंड खां वठी उहो ई पाण खे हलिणो आहे, माण्हुनि में सुजाॻी पैदा करणी आहे ऐं माण्हुनि में सुजाॻी पैदा करे सिंध खे ख़ुशहाल करिणो आहे। उन लाइ जदोजहद गॾिजी करणी आहे। इहो हिकिड़ो एम खणी असां निकितासीं। उहो माशाअल्लाह हिन वक़्तु ताईं बि उन पाण जेतिरो निभाए सघूं था उहो निभायूं था। त उहो दौरु अहिड़ो हुयो। पोइ जॾहिं मूं 1977 हफ़्तेवार सिंध सुजाॻ कढी जैकबाबाद मां, त उन वक़्तु डिक्लेरेशन ॾींदो हो वज़ीर आज़म। हाणे त DC वटि वञो, फॉर्म भरे ॾियो, तव्हांखे डिक्लेरेशन मिली थो वञे। पर उन वक़्तु जेको आहे उहो डिक्लेरेशन ॾींदो हो वज़ीर आज़म। त उन वक़्तु वज़ीर आज़म हुयो ज़ुल्फ़कार भुट्टो। त ताज मोहम्मद जमाली
समाजी बहबूद जो वफ़ाक़ी वज़ीर हुयो, उन जी दावत ते भुट्टो साहिबु आयल हो। असांखे बि दावत मिलियल हुई, छाकाणि त भुट्टे जो जेको पहिरियों जलसो हुयो 68 में जेकोबाबाद में, उहो असां शागिर्दनि ई कामयाबु करायो हो। उन में मां हुयुसि, मुमताज़ भुट्टो आयो हो पहिरियां, पोइ असां गॾिजी करे उनजी मदद कई। सॼे ज़िले में वियासीं, माण्हू गॾायासीं। पंहिंजे दोस्त जी जाइ ते जलसे खां पोइ मूंखे इहा ॻाल्हि कई त बाबा तव्हां शागिर्द मुंहिंजा मोहसिन आहियो, जो तव्हां जेकबाद जहिड़े शहर में एॾियूं पाबंदियूं आहिनि, तव्हां जलसो करायो आहे। त हुनखे हिकिड़ो मतिलबु मुंहिंजो चहिरो यादि हो। पोइ उते मूंखे सभ जे साम्हूं, वॾेरनि जे साम्हूं घुराए पाण सां विहारियईं। पुछियईं बाबा छा करें थो? मां चयो मां तालीम पूरी कई आहे। चयो पोइ नौकिरी कर, जेका चवे नौकिरी। त ताज मोहम्मद चयो मां ॾियांसि पंहिंजे खाते में 17 ग्रेड जी नौकिरी ॾियांसि। मां चयो मूंखे नौकिरी न आहे करणी, मूंखे अख़बार जो डिक्लेरेशन खपे। पोइ भुट्टे खिली चयो त वरी ॾींदासीं तोखे, तूं त वरी असांजे ई ख़िलाफ़ु लिखंदे न। मां चयो साईं सच लिखंदासीं, पोइ हाणे उहो जेकॾहिं को पंहिंजे लाइ सम्झे थो भले। पोइ हुन मूंखे सिंध सुजाग, नाले ते बि हुनखे ताजुब थियो त नालो सिंध सुजाग जेको आहे उहो थोरो छिरकाईंदड़ आहे। पोइ बहरहाल मूंखे उहो डिक्लेरेशन मिलियो। पोइ 82-83 में मां कराची खणी आयुसि उनखे। उते फ़क़ीर मोहम्मद लाशारी हिलाल पाकिस्तान में कमु कंदो हो। पोइ उन्हनि सां गॾिजी करे असां इहा सलाह कई त रिसाले सिंध सुजाग खे रिसालो कयूं। उन रिसाले जे नतीजे में इहो जेको पुराणो हिकिड़ो ख़्वाबु हुयो त हिकिड़ी अख़बार हुजे जेका माण्हुनि जी नुमाइंदगी करे, पोइ वञी उनजो एस्टिमेट लॻायोसीं त उहो तमामु घणा पैसा लॻनि पिया। छाकाणि त कंप्यूटर उन ॾींहंनि में इंट्रोड्यूस नवां थिया हुया, पर उहे अञा आम न हुया। इन जा एप्पल जा कंप्यूटर हुया, पर ॾाढा महांगा हुया। ऐं सिंधी ॿोली उन में जेका आहे उहा अल्फ़ाबेट वग़ैरह बि अञा कंहिं न ठाही हुई। पोइ जॾहिं एस्टिमेट लॻायोसीं त पोइ उन में असांजे वस खां बहरहाल अख़बार ॿाहिरि हुई। पोइ मुंहिंजी जॻह बेॾारी वारी ज़मीन हुई, उहा हिन वक़्तु तक़रीबन 15-20 करोड़नि जी हूंदी। उहा मां विकी पंहिंजी ज़मीन इन मक़सद जे करे। पोइ मां उहा विकी। जॾहिं असां उहो एस्टिमेट लॻायोसीं त उहे जेके पैसा मिलिया ज़मीन मां, ॾिठोसीं त हाणे हिन मां बि अख़बार नथी निकिरी सघे। छाकाणि त हुन में कंपोज़िटर जेके असांखे जेके अखर भरींदा हुया, उन्हनि जी तादाद हिलाल पाकिस्तान में को 40 खनि हुई। हाणे 40 उहे, तंहिंखां पोइ स्टाफ, ॿिया ख़र्च। पोइ असां चयोसीं त हाणे इहो, पोइ हिकिड़ो दोस्त हो असांजो, उन चयो त यार ठेकेदारी मां कंदो आहियां, तव्हां मूंखे पैसा ॾियो, ठेकेदारी में विझंदासीं, पोइ कमाईंदासीं, त पोइ मक़सदु आहे त अख़बार कढंदासीं। मां उनखे पैसा ॾिना, बहरहाल पैसा ॿुॾी विया, मूंखे कुझु बि न मिलियो। पोइ बहरहाल मां वटि दोस्ती आहे, पोइ दोस्ती में बहरहाल पैसे खे अहमियत न ॾिबी आहे, पर पोइ मां हुन सां न को शिकायत कई, न का ॻाल्हि कई। पर मुंहिंजे ज़हन में इहा शइ हुई त इहा शइ करणी आहे। हर सिलसिलो हलंदो रहियो। फ़क़ीर मोहम्मद लाशारी बि हो, अनवर पीरज़ादो हुयो, ऐं फ़क़ीर असां वटि एज़ाज़ी एडिटर सिंध सुजाग में हुयो। ऐं राति जो मां हुनखे खणी ईंदो हुउसि घर, मुरीद ॻोठ में रहंदो हो। पोइ असां उहा अख़बार जो मवादु तयारु कंदा हुआसीं। वरी पोइ अलकरम में मां प्रेस लॻाई हुई, उते उहा छपबी हुई मैगज़ीन। त इहो हिकिड़ो ज़हन में हुयो। पोइ मां बग़ैर कंहिं सरमाए जे मूं डिक्लेरेशन उन वक़्तु DC साउथ खां वरितो, अवामी आवाज़ जे नाले सां। उहो मां वरितो ऐं पोइ मां उहा अख़बार पंहिंजे घर मां 3 महीना हलाई। मतिलबु जीअं डमी थींदी आहे अख़बार छापण करणु, उहा छपरायूं बि पिया। पोइ मां हिकिड़े दोस्त खे चयो यार किथां पैसा हथु करे ॾियो। पोइ पैसा बहरहाल असांखे 7% ते हिकिड़े गफ़ूर पठान को असां पैसा 3 लख रुपया वरितासीं। उन्हनि ॾींहंनि में साईं भुरगड़ी साहिबु आयल हो कराची, उन वटि वियासीं। बाबा सिंधी फ़ॉन्ट असांखे तूं ठाहे ॾे, असां अख़बार था कढूं। उन ॾाढो एप्रिशिएट कयो ऐं हुन चयो त न मां तव्हांखे बिल्कुलु ठाहे थो ॾियां। पोइ ईअं असां उन 3 लखनि मां पगड़ी ते जाइ वरितीसीं लियारी में। पोइ जॾहिं मसइलो इहो थियो बाबा कंप्यूटर वठिजनि, हाणे कंप्यूटर जे लाइ बि सरमायो खपे। छाकाणि त उनजो जेको प्रिंटर हुयो उहो उन वक़्तु हुयो तक़रीबन 1,40,000 में, ऐं AC जो जेको कंप्यूटर हुयो उहो तक़रीबन को 90-95 जो हुयो। ऐं ॿियो हल्को हुयो कंप्यूटर, मैकनटॉश चवनि था उनखे, उहो तक़रीबन 40-45। माना असांजे
एस्टिमेट जेको आहे उहो 5 लखनि जे कंप्यूटर जो आहे, जो हुयो त 5 लखनि में इहे सभु असांजा कंप्यूटर अची वेंदा। पोइ एजेंसी वारनि वटि वियासीं। फ़िलहालु मां इहो किसो तव्हांखे ॿुधायां थो त जॾहिं माण्हू जी हिकिड़ी विल हूंदी आहे ऐं माण्हू जॾहिं हिकिड़ो सोचींदो आहे त बाबा हीअ शइ करणी आहे, ऐं पोइ वसीला जेके आहिनि न, जेकॾहिं तव्हांजी नियत ऐं तव्हांजो कमु मक़सदु तव्हांजो सही आहे त पोइ वसीला पैदा थी वञनि था। हिकिड़ा माण्हू ईअं चवंदा आहिनि न, धंधो कयूं, असां पहिरियों पैसा आणियूं, जीअं असां कयोसीं पैसा आंदासीं ॿुॾी विया। ईअं अमूमन थींदो आहे। पर असां जेके पंहिंजी धरती लाइ जेल सठासीं, रेस्टिकेट थियासीं, रूपोशूं ॾिठियूंसीं, हिकिड़ो मक़सदु खणी आयासीं त न, हिकिड़ी अख़बार जी तमामु घणी ज़रूरत आहे। उहो मक़सदु जेको हुयो उन में सिर्फ़ु इहो ई हो त असां पंहिंजे माण्हुनि जी ॻाल्हि कयूं। पोइ असां जॾहिं उन खां पैसा वरितासीं, कोई को अरशद साहिबु पंजाबी, उन कंप्यूटर एजेंसी जो जेको मालिक हुयो, उन खे वरी 25% जी पंहिंजी लालच हुई त जेकॾहिं हीअ मूंखां वठंदा त मूंखे कमीशन 25% मिलंदी। उहो वीचारो असां बैंकुनि ॾे हलियो, लीज़िंग कंपनियुनि ॾे हलियो, 2 महीना ईअं असां फिरंदा घिरंदा रहियासीं उन सां, पर मसइलो असांजो हल न थियो। हेठि हिकिड़े ॾींहुं मां उनखे चयो, मां चयो तूं असांखे छो नथो कंप्यूटर ॾे? चई बाबा हाणे तव्हांखे जो मां ॾियां न, मुंहिंजी तव्हां सां का वाक़फ़ियत आहे न, तव्हां 5 लखनि जो मसइलो आहे। हाणे 89 में 5 लख तमामु वॾा पैसा हुया। पोइ हुन जॾहिं असांजो जज़्बो ॾिठो, महिनत ॾिठई, पोइ चई त बाबा हाणे मूंखे सलाह करणु ॾियो, मां तव्हांखे ॾींदुसि साईं, पर ॾिसां थो मां। उनखे पंहिंजी घरवारी बि मना कयो त बाबा हे सिंधी अथई, पैसा खाई वेंदई, तूं किथे ॻोल्हींदे हिननि खे। पीउ बि मना कयो, भाउ बि मना कयो, पर चई मां बसि तव्हांजी जेका इहो जज़्बो आहे, महिनत आहे, मां ॾिसां थो, महिनत आहे, मां ॾिसां थो। उन में जेको आहे सो तव्हां हीअ मां तव्हांजो पैकेज ठाहे रखियो आहे, तव्हां खणी वञो, सुभाणे मुंहिंजा इंजीनियर अची तव्हांखे फिट करे ॾींदा। मां अरशद साहिब खे चयो, मां चयो अरशद साहिबु हाणे भला का लिख पढ़, कुझु त कयूं न, लिख पढ़ त छा वठंदे तूं, तुंहिंजो छा हूंदो फ़ाइदो। हुन आङुर खणी ईअं चयो त तव्हांजे असांजे विच में इहो अलाह आहे बसि। चए लिख पढ़ वारा सभु कोर्टुनि में त बीठा आहिनि न, छा लिख पढ़ कंदासीं। बहरहाल हुन असांखे कंप्यूटर ॾिना ऐं पोइ इहो सेटअप थियो। असां कंप्यूटर ते जेको आहे उहो सभिनी खे नौजवाननि खे तयारु कयोसीं। कुझु असांजूं भेनर हुयूं उहे तयारु थियूं। हिकिड़ी अदी हुई जेका अॼुकल्ह अदी छा नालो इतिहाद हाउस, वीचारी एॾी असां सां महिनत कंदी, कॾहिं कॾहिं देरि थी वेंदी हुअसि त पोइ मां उनखे पंहिंजे घर वञी रहाईंदो हुउसि। ॾाढो जज़्बे वारी हुई। हिन वक़्त ताईं बि उहो पंहिंजो जज़्बे सां पंहिंजे धरती लाइ, पंहिंजे माण्हुनि लाइ, पंहिंजे इल्मु अदब लाइ कमु करे पई। बहरहाल उन खे बि असां पैसा आहिस्ते आहिस्ते करे ॾिनासीं। ऐं अख़बार जंहिं तरीक़े सां निकिती ऐं कंप्यूटर ते जॾहिं निकिती त आम अख़बार जेका कंपोज़िंग वारी, उन वक़्त में जंग बि आया न आई हुई कंप्यूटर ते, उहा बि किताबत ते हूंदी हुई। त जॾहिं उहा अख़बार आई त उन अख़बार पंहिंजो तमामु सुठो मुहांडो खणी मार्केट में आई। पर सुवालु इहो हो त भले सुठी अख़बार मुहांडे में हुजे, पर उनजो मवाद सहेड़ींदड़, उनजो स्टाफ उहो तमामु लाज़मी हो। जीअं तव्हां हिकिड़ो माण्हू त ठाहे वरितो सुहिणो सुठो, पर हुन में साह त विझिजे न, बिना साह जे त इंसानु त कुझु बि कोन्हे। पोइ फ़क़ीर मोहम्मद लाशारी सां ॻाल्हि ॿोल थी। पाण हिलाल पाकिस्तान वर्कर्स यूनियन ही उन जो पाण सेक्रेटरी जनरल हुयो। तय इहो थियो त उहो ईंदो। पर अॻिते हली जॾहिं मामिलो असांजो सिधो थियो त फ़क़ीर मोहम्मद खे हुननि तमामु घणो मजबूर कयो त तूं न वञ। पोइ फ़क़ीर मोहम्मद पहिरें मरहले में असां सां शामिलु न थियो। पोइ असां सुहेल सांगी खे वठी आयासीं। सुहेल सांगी असांजो SNSF में गॾु रहियो, असां सां गॾिजी हुन कमु कयो। पोइ असां सुहेल सांगी खे सेक्रेटरी एडिटर करे खणी आयासीं। उन में असांखे वॾो फ़ाइदो इहो हो त सॼी सिंध में जेका सिंध नेशनल स्टूडेंट फेडरेशन हुई, उन जा जेके बि असांजा दोस्त हुआ जिन जेल ॾिठा ऐं सख़्तियूं सठियूं, उहे हर ज़िले में असांखे पंहिंजा नुमाइंदा थी असांखे मिली विया। जेके सचा माण्हू हुआ, मक़सद वारा माण्हू हुआ, पोइ उन्हनि उतां ख़बरूं अहिड़े तरीक़े सां डेवलप कयूं जो असां अख़बार खे सोणी शिकिल सां गॾु उन जो इमेज एॾो त डेवलप कयोसीं जो अख़बार जेका आहे सा उहा तक़रीबन 80-90 हज़ार ते वञी डेली पहुती। असां जॾहिं बि असांखे ऑडर मिलंदो किथां 50 कापियूं वधायो त असां परेशान थी वेंदा हुआसीं त असां पनो किथां आणियूं। हाणे लियारी में असांजी जेका ऑफिस हुई हिन जे हाल जे अधु जेतिरी बि न हुई।
हाणे उन में स्टाफ बि हुयो, कंप्यूटर बि हुया, असां बि हुयासीं। पोइ हिकिड़ो दोस्त हो असांजो नानिक राम, उहो आयो ॾिसणु। उन चयो था हे अख़बार त केॾी वॾी आहे, हे दफ़्तरु तव्हांजो केतिरो आहे, कीअं आहे? मूंखे चई भला हलो तव्हांजे दफ़्तर में त वेहूं। मां चयो असांजो दफ़्तरु ॿाहिरि होटल आहे, उन ते जेको ईंदो आहे दोस्त उन ते वेहंदा आहियूं वञी। चई न पोइ तव्हां वटि कल्ह हिकिड़ो मिनिस्टर बि आयो, शालाणी साहिबु। मां चयो उन खे बि असां उन होटल ते चांहि वांहि पीआरीसीं, उहो बि असांजो पंहिंजो पुराणो दोस्त हुयो। सो आहे बुनियादी तौरु मक़सदु न। पोइ बहरहाल हुन मूंखे चयो त तव्हां सुबुह जो मूं वटि अचिजो। पोइ नामको सेंटर हूंदो हो कैम्बल स्ट्रीट ते, जीअं सिटी कोर्ट खां रस्तो वञे थो सिटी स्टेशन ॾे, कैम्बल स्ट्रीट आहे हिलाल पाकिस्तान जी कुंड खां। त मां सुबुह जो वियुमि, मूंखे वठी वियो मथे चोथे फ्लोर ते। मूंखे चई हीउ वॾो हॉल जेको आहे न इहो मां तव्हांजे लाइ रखियो आहे, तव्हां अख़बार अची हिते खणी अचो। जेकबा जो हुयो ऐं तमामु नज़रियाती माण्हू हो, जाम साकी सां गॾु रहियो हो। चई अदाइन जी क़ीमत जेका आहे सा उहा तक़रीबन 4-4.5 लख आहे। पोइ जॾहिं ऑफिस में मोटी आयासीं त पोइ चयोमांसि नानक हाणे 4-4.5 लख मां तोखे 4.5 बि नथो ॾेई सघां, तोखे त मुंहिंजी ख़बर आहे। पोइ बहरहाल हुन असां कचहरी हले पई त मूंखे चई हाणे तव्हां फर्नीचर वग़ैरह कैबिन से उहो सभु लॻारायो। त मूं चयो नाले कैबिन जे लॻाइण जेतिरा बि पैसा हुजनि हा त पोइ असां उते ॿी का ऑफिस न वठूं हा। पोइ पंहिंजे मैनेजर खे घुराए चई त अदा हिननि खे जा जेको बि हे तव्हांखे चवनि था इहो सभु सेट करे हिननि खे लॻाराए ॾियो, ऑफिस सुठी करे ॾियो। पोइ तक़रीबन हिन जो बिल कुझु 6-6.5 लख रुपया थियो। हुन असांखां टको बि न वरितो। हुन चयो था जॾहिं तव्हां खां थियनि त मां चयो जेकॾहिं न थियनि ऐं अख़बार ॿुॾी वञे पोइ चए था पोइ मां पैसा छॾिया पंहिंजा। त वीचारो कैनेडा हलियो वियो, पाण हुनजो तक़रीबन साल ॾेढ थियो आहे, उहो थी वियो। पोइ बहरहाल असां कंप्यूटर वारे खे बि पैसा ॾिनासीं ऐं नानिक खे बि पैसा ॾिनासीं। बाक़ी जेको गफ़ूर पठान हुयो उहो असांजी ॻिची में अहिड़ो पइजी वियो जो तक़रीबन उहे जेके 3 लख हुया 2-3 सालनि में इंट्रस्ट कंपाउंड इंट्रस्ट मिलाईंदे जेको उहो व्याज हुयो उहो तक़रीबन 10-11 लखनि ताईं वञी पहुतो। हा। ऐं हुनखे इहा हुई त बाबा हीअ अख़बार वारा आहिनि, मां हिननि खां का लिख पढ़ बि न कई आहे, कोई स्टाम्प बि न लिखारायो आहे। माण्हुनि चयो बाबा पैसा तुंहिंजा ॿुॾी विया। पोइ ईअं थियो त जाम सादिक जॾहिं मिनिस्टर चीफ मिनिस्टर थिए पियो त उन खां हिकिड़ी राति अॻु में हुन सभिनी मेंबरनि जी हिकिड़ी असेंबली मेंबरनि जी पाण वटि डिनर रखी हुई। उन में मां बि हुयुसि, ख़ालिद सीताई हुनजो प्रेस सेक्रेटरी हो, सलीम गुल सेक्रेटरी इंफॉर्मेशन हुयो। पोइ जॾहिं हुन वटि वियासीं त उन ॾींहुं असां अख़बार में इहा ख़बर हलाईसीं त जाम सादिक पंहिंजी फैमिली समेत हिकिड़ी एयरलाइन हुई, उन में लंदन जे लाइ टिकेटूं बुक करायूं आहिनि। माना कंहिं वक़्तु बि जाम सादिक जेकॾहिं इहा मूव कामयाबु नथी थिए त जाम सादिक कंहिं वक़्तु बि फ्लाए करे वेंदो। उनखे ॾाढी कावड़ हुई, ॾाढी कावड़ हुई त हिन इहा ख़बर छो हलाई आहे। जीअं असां मानी ते हुयासीं ऐं मानी लॻी न हुई त मूंखे ख़ालिद सीताई चयो त साईं तव्हां जाम सादिक साहिबु चए थो माॾे अचो। हीअं हाल ॿाहिरि हुयासीं, गर्मी जो मौसम हो। ईअं कुंड में मूंखे ईअं हमरा पीतल हो पर ईअं सफ़ा। ईअं मूंखे चई तव्हां मुंहिंजी ख़बर छो हलाई आहे, ईअं न हिकिड़ो माण्हू धड़के वारे नमूने छो हलाई आहे। मां चई कहिड़ी ख़बर हलाई आहे। चई तव्हां हलाई आहे त मां भॼी थो वञा मुल्क मां त नथो भॼां। हितां जो टिकेट नंबर वग़ैरह इहे सभु मां वटि आहिनि, तव्हां बुक त करायूं। बुक करायूं त पोइ मां वञा त नथो। असां ईअं त न लिखियो आहे त को तव्हां नथा वञो, असां लिखियो आहे त तव्हां बुक करायूं कंहिं वक़्तु बि वञी सघो था, इहा ख़बर आहे। पोइ तव्हां तरदीद मोकिलियो त असां उहो छापण लाइ तयारु आहियूं। तोखे ख़बर न आहे मां काबू ख़ान जो पुटु आहियां, मां तव्हांखे माराए बि सघां थो, अख़बार बंदि कराए छॾींदोमांव, तव्हां पाण खे सम्झो छा था। अलाए ईअं गिप हणंदो पियो, ॻाल्हाईंदो थोरो जो साहु पटियईं त मां चयो जाम साहिबु तूं मूंखे माराइण जी तूं ॻाल्हि करे न, मां घणा ज़माना ॾिठा आहिनि, मां थाणनि ते मारूं बि खाधियूं आहिनि, मां जेल बि ॾिठा आहिनि, रूपोशियूं बि ॾिठियूं आहिनि। हाणे हिकिड़ी गोली आहे जेका न मूंखे लॻी आहे, उहा तूं जेकॾहिं काबू ख़ान जो पुटु आहे त मूंखे गोली हणाए छॾ। मां बि ईअं ई ज़ोर सां भॻाके सां हुनखे जवाबु ॾिनो। उहा आवाज़ हिकु परते माण्हू वेठा उहे बि मुतवजा थिया। हे बि हिन सोचियो त हाणे हिन जो वफ़ाई साहिबु हो,
अली नवाज़ वफ़ाई, उहो उनजो एडवाइज़र हो। उन अची मूंखे ॿांह खां झलियो, चई यार चीफ मिनिस्टर सां यार ईअं ॻाल्हाइबो आहे। मां चयो छॾ यार, चीफ मिनिस्टर आहे, हे चीफ मिनिस्टर आहे, पंहिंजे घर में घुराए माण्हुनि जी बेइज़तियूं थो करे। अॼु चीफ मिनिस्टर आहे, असां अख़बार जा एडिटर आहियूं, असां हमेशह रहण वारा आहियूं, हे सुभाणे हूंदो ई न हिते। वरी बि मां जो ज़ोर ज़ोर सां ॻाल्हायो त आयो मूंखे ईअं कुल्हे ते हथ हणी, यार तूं मुंहिंजो भाउ आहे, मां सट ॾिनी, मूंखे बि को जिन चढ़ी वियो, मां बि ईअं सट ॾिनीमांसि, मां बि परे थी, भाउ भाउ गोली हणाईंदो आहे छा। बहरहाल मां उतां वयसि, सिक्योरिटी हुई, मूंखे ॿाहिरि छॾियऊं कोन, ज़ोरी वठी आया। पोइ सलीम गुल वठी आयो, ज़ोरी मानी वग़ैरह खाधीसीं। 2 ॾींहंनि खां पोइ हमीद आख़ून सेक्रेटरी कल्चर हो, उहो आयो, उन जो यार हलो त मां तव्हांखे काॾे वठी थो हलां। जॾहिं वियासीं त उहो सिधो असांखे अदामना हाउस, हो रहंदो हो अदामना हाउस, घर जो नालो हुओ अदामना हाउस। उते वियासीं त मां चयो त यार हिन कहिड़े माण्हू ॾे वठी आयो आहियां जंहिंमें का फज़ीलत ई न आहे, न ॻाल्हाइण जी फज़ीलत अथसि, न छा। तूं हिन यार चए बसि हाणे हुन मूंखे चयो त हिननि खे वठी आ। मां हुयुसि, डॉक्टर जब्बार हो, नासिरदाद हो, टई हुयासीं। पोइ जॾहिं वियासीं उन ॾींहुं हीअ स्टेटमेंट लाहौर में ॾेई आयो त हिन खां कंहिं पुछियो त तूं शराब पीअंदो आहे, त हिन चयो भला जेकॾहिं मां पीअंदो आहियां त तव्हांजे घरों त मां नथो पीआं थो या नथो पीआं, तव्हां मां इहो सुवालु छो था कयो। इहो सुवालु करे वरी अंदरि दाख़िल थियासीं त हे हिकिड़ा गेड़ू कपिड़नि वारा जोगी हुआ, उन्हनि सां ईअं लान में वेठो हो छबर ते। वरी उतां उथी आयो त मूंखे चयईं यार ॿुढा तूं त अंदरि जो कारो आहे, जो एॾा ॾींहं थी विया आहिनि तूं आयो ई न आहे। मां हमीद आख़ून मां चयो कहिड़े माण्हू ॾे तूं असांखे वठी आयो आहे जंहिंमें तमीज़ ई न आहे ॻाल्हाइण जी, ऐं घर वरी वठी आया ऐं वरी असांजी बेइज़ती थो करे। मां चयो टके जो माण्हू आहे, हिन सां साईं मां बि जेको मूंखे चवणो हो मां हिनखे पुछड़ो ॾाढो कयो। पोइ भला अची वेहो वेहो वेठासीं। मूंखे चई बाबा हाणे तव्हांखे बसि हाणे सभु का ॻाल्हि ख़तमु, तव्हां सां दोस्ती। मां चयो बाबा तव्हां जहिड़नि माण्हुनि सां दोस्ती बि चङी न आहे, तूं आहे MQM जो चीफ मिनिस्टर, सुभाणे हिकिड़ी गोली हणाए छॾींदे ख़बर ई न पवंदी, तोसां न दोस्ती चङी न दुश्मनी चङी। पोइ चई त न तव्हां दिलि जाए कयो, हाणे सभु का ॻाल्हि ख़तमु, हाणे जेकॾहिं दोस्ती पकी आहे त तव्हां मां कुझु घुरो। पोइ पंहिंजो शेख साहिबु हुयुसि, उहो हिन जो सेक्रेटरी हूंदो हो, उनखे चई बाबा हिननि जी एप्लीकेशन ठाराए जल्दी में खणी अचो त हिनखे 500 जो प्लाट ॾियूं था। उहा एप्लीकेशन अची वई, उन ते लिखियईं ग्रांटेड 500 लिखी, पोइ हेठो लिखियईं नो समरी रिक्वायर्ड, माना इहो काॾे बि न वेंदो, हिनखे मिली वेंदो सभु। उहा एप्लीकेशन अञा त हाणे मुंहिंजे रिकॉर्ड में पई आहे। त पोइ चई भला ॿियो कुझु घुरो। मूंखे पोइ गफ़ूर पठान जो ख़्यालु आहे, अड़ी भिड़ाउनि जा त 11 लख न, हाणे जॾहिं मामिलो थिए बि अथो त कुझु त कयूं। पोइ मां चयोमांसि, मां चयो असांखे तव्हां इंफॉर्मेशन मूं जेके इश्तिहार ॾींदा आहियो उन में तव्हां पेमेंट बि कंदा आहियो, उन में मां दिलि में चयो मां 10 लख घुरांसि, 5 लख त ॾींदो। पोइ मां चयोमांसि, मां चयो भाउ हाणे मूंखे पोइ 10 लख ॾियो, तव्हां भले उन मां हर महीने 25,000 असांजा कटींदा रहिजो, जेका पेमेंट थिए थी उन मां हर महीने कटिजो, ईअं पैसा एडजस्ट थी वेंदा। त सलीम गुल खे चयईं सेक्रेटरी, उहो बि उते बीठो इंफॉर्मेशन जो, उनखे चयईं गुल, उनखे सॾींदो गुल, चई गुल हिननि खे जेको आहे न ख़ुशबू ॾेई छॾ। पोइ सम्झी वियो, चई साईं तव्हां दिलि जाए कयो, हिननि खे ख़ुशबू मिली वई, सुबुह जो चेक हिननि खे मिली वेंदो। सुबुह जो बहरहाल हुन असांखे 10 लखनि जो चेक ॾिनो। पोइ असां गफ़ूर पठान खे जॾहिं घुरायोसीं त असां सां गॾु ई वरी दफ़्तर में लियारी में अलाइड बैंक हूंदी हुई, मां हिनखे पैसा कढी ख़ाकी लिफ़ाफ़े में रखिया, मां घुराए चयोमांसि गफ़ूर भाई ये पैसे आपके, पैसा ॾिसी रखी, चई आप रखें मैं आ रहा हूँ। वियो हलियो, चङी देरि कलाक सवा वियो हलियो। मां चयो भेण हे पैसा बि रखी वियो काॾे। साईं ॾिसूं त ईअं 4, 5, 8 बहिरा जेको आहे उहो कढ़ाई गोश्त इहे सॼा सामान सां ईअं तड़े खयूं था अचनि। बाबा चई ये मैं सबके लिए कढ़ाई गोश्त और ये लाया हूँ, आज मेरी तरफ से सबको दावत है। ठीकु आहे बाबा। पोइ खाधो पीतो से पोइ मां चयो बाबा हे पैसा कितने हैं? मां चयो 10 लाख हैं, बाकी आपका कोई 1,20,000 बचते हैं, वो फिर हम आपको देंगे। वो पाण के गार ॾेई करे चई कौन आपसे फिर दूसरे पैसे लेगा, बस आपका भी खैर मेरा भी खैर, बस मुझे तो ये पैसे 3 लाख भी नहीं मिलने थे, ये फिर मुझे 10 लाख मिले। त इहो जेको सिलसिलो आहे इहो ईअं रहंदो आयो आहे। ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे त इन अख़बार जो जेको वॾो बैकग्राउंड आहे उहो इहो ई आहे त असां जंहिं अंदाज़ सां अख़बार कढी, उन जो जेको पस मंज़र हुयो उहो इहो ई हुयो त का अहिड़ी अख़बार कढिजे
जंहिंसां माण्हुनि जी असां प्रॉपर नुमाइंदगी करे सघूं। पोइ उन में मां सम्झां थो त मां को 15 साल रहियुसि अख़बार में, त असांजा तक़रीबन को 15-16 दफ़ा इश्तिहार बि बंदि थिया, ऐं जॾहिं बि का शइ लिखंदा हुआसीं त इश्तिहार बंदि थी वेंदा। असां अख़बार ॾाढी हैंड टू माउथ कढीसीं, जेके दोस्त ॼाणू आहिनि KTN जे लाइ, हा उन लाइ बि हुननि तमामु घणी कंट्रीब्यूशन कई, KTN जे लाइ सारी। त अहिड़े तरीक़े सां उहे अख़बारुनि मां ॿियूं अख़बारूं ॿिया चैनल करे विया, छाकाणि त हिकिड़ा माण्हू इन्वेस्टर हूंदा आहिनि, उन्हनि जो मक़सदु हूंदो आहे त पैसे मां पैसो ठाहियूं, इन्वेस्ट कयूं ऐं उन मां पैसो ठाहियूं। अमीर साईं मूंखे जॾहिं बि प्रोग्राम कंदो आहे, ज़िक्र कंदो आहे इन्वेस्टर इमदाद उॾो, बहरहाल मूंखे थोरो धकु लॻंदो आहे, यार मां त पंहिंजी ज़मीन बि विञाई, सभु कुझु विञायो, कराची जो घर बि विञायो, मां त धंधो त न कयो। साईं हाणे ॿिए लिहाज़ खां को चवंदो हूंदो जो उहो मक़सदु न हूंदो, पर बहरहाल ॻाल्हि इहा आहे त असां पंहिंजी ज़िंदगी जेका ॾिनीसीं, मज़ेदार ॻाल्हि 97 में मां चीफ मिनिस्टर नवाज़ शरीफ़ सां D8 कॉन्फ्रेंस में वञा पियो, ऐं इस्तंबुल वञिणो हो, इस्लामाबाद खां इस्तंबुल 6.5 कलाकनि जी फ्लाइट आहे। ऐं हिकिड़े ई जहाज़ में वेठासीं, मां हुउसि, हामिद मीर हुयो, कुझु ॿिया जर्नलिस्ट हुया। त मूंखे घुराए, पाण पहिरियों आयो, सभ सां मिलियो, पोइ कैबिन जी जुदाई मूंखे घुराए चयईं। उन वक़्तु कालाबाग डैम ठाहिण जो तमामु वॾो भूत सवार हो, त उहो ठाहियूं। मां चयईं असां त हे डैम ठाहियूं था, तव्हां सपोर्ट कयो। मां चयो कहिड़ी सपोर्ट कयूं तव्हांखे? चई तव्हां एडिटोरियल लिखियो, ख़बरुनि माण्हुनि खे डेवलप कयो, जीअं माण्हुनि जी हिमायत कनि। मां चयो पोइ त असांजो इहो टॉयलेट पेपर थी वेंदो, पढ़ंदो केरु? सिंध में त वॾी नफ़रत आहे। चई ॾिसो मां तव्हांखे वठी आयो आहियां फॉरेन टूर ते, तव्हांखे बेनज़ीर बि न वठी आई, मां तव्हांखे एॾी इज़त बख़्शी आहे, तव्हां असांजी सपोर्ट कयो। सपोर्ट कयो। मुशाहिद हुसैन इंफॉर्मेशन मिनिस्टर हो, उन बि चयो साईं उॾो साहब बिल्कुलु हमारी सपोर्ट करेंगे। मां चयो सपोर्ट बयानु ॾींदो उहो असां छापींदासीं, बाक़ी असां पंहिंजे तरफ़ां एडिटोरियल ॾियूं ऐं तव्हांजे लाइ असां कमु कयूं, इहो असां न कंदासीं। तव्हांखे इश्तिहार ॾींदासीं, कलर ॾींदासीं, हे कंदासीं। मां चयो असां हिकिड़ी अख़बार मक़सद लाइ कढी आहे, असां पैसे कमाइण लाइ न आहे कढी। त ॻाल्हि इहा आहे त असां जेको बि ज़िंदगी जो हिकिड़ो हूअं बि चवंदा आहिनि न, त मुंहिंजो पंहिंजो जेको यकीन आहे त रोज़ी जो जेको ॾियण वारो आहे न, उहो ॿियो आहे। असां परेशान छो था थियूं त बाबा असांखे मां रोज़ी जे लाइ इहे बि करिणो आहे, कयो ज़रूरु, पर एतिरो न कयो जो इंसानियत जा लीका लताड़जनि ऐं ज़िंदगी में उहे कमु कजनि जेकी जंहिंसां माण्हू जॾहिं पिछाड़ी थिए थी न, त पोइ उहे गुनाह ॻोढ़नि में वहंदा रहनि था। अहिड़ा मां हीअ छा कयो, हीअ छा कयो। हिकिड़ा चवंदा आहिनि न मां हीअ पंहिंजी औलाद जे करे, मां तव्हां औलाद जे करे कयो आहे न, पर औलाद त न छॾाईंदी, न हिन जहान में न उन जहान में। पर असां जंहिं मक़सद लाइ जदोजहद कई आहे, उहो मक़सदु त असांजो सिधो सिधो आहे न बाबा, त सिंध जे माण्हुनि खे पंहिंजा राइट्स ॾियो, जेके अलाह साईं उन्हनि जे हिसे में उन्हनि खे ॾिना आहिनि। सिंध अमड़ जी छाती मां जेके तेल आहे, गैस आहे, पाणी आहे, कोयलो आहे ऐं उन जा वसीला आहिनि, उनजी धरती आहे, उन ते हक़ु असांजो आहे, उहो असांखे ॾियो। पोइ जेसि ताईं नथो मिले त उन जे लाइ विढ़ूं। ही काफ़ी क़ुर में बि लिखियलु आहे त पंहिंजे हक़नि लाइ विढ़ो, सच ॻाल्हायो, सच जे लाइ जदोजहद कयो। अलाह साईं असांखे पैदा कयो आहे कि मक़सद जे लाइ। छा मक़सदु इहो ई आहे त बसि पैसो कमाए, ॿार पैदा करे, पढ़ाए, बसि मरी वञूं? उहो त पैदा ई न थियासीं, कहिड़ो फ़ाइदो। जेसि ताईं असां, अलाह चयो आहे त तव्हां ज़िंदगी में ॿिए लाइ कमु अचो, सभ खां अवल इबादत इहा ई आहे। असां छा कयूं था? असां जिते बि गॾु थियूं था, पहिरियों इहो मापियूं था त हीउ फंक्शन जेको आहे, इहो यार को एंटी पाकिस्तान त न आहे, इहो बाबा को इहे क़ौम परस्त त न आहिनि, या इहे जेके आहिनि से इहे मुल्क दुश्मन त न आहिनि। बाबा असां पंहिंजी धरती जी ॻाल्हि कयूं था, असां कंहिं पार्टी सां आहियूं ई कोन। असांजी जेका वॉइस ऑफ सिंध आहे, तव्हां उनजी जेकॾहिं हिस्ट्री ॾिसंदव त असां सभिनी पार्टियुनि खे जंहिं सिंध जी ॻाल्हि कई आहे, पोइ उन जे अंदरि में कूड़ आहे, धोखो आहे, या ॿियो कुझु आहे, असांजो उन सां वास्तो न आहे। असांजो कमु आहे त जेका ॻाल्हि थिए थी सरज़मीन ते, उहा असां माण्हुनि ताईं पहुचायूं। हाणे उन में असांखे चवनि था साईं हे फलाणनि जा माण्हू आहिनि, फलाणनि खे सपोर्ट कनि था। असां जेकॾहिं लंदन में
हिकिड़ी पार्टी 10 फंक्शन कंदी त उहे 10 ई ॾींदासीं न, ॿी पार्टी जेकॾहिं हिकिड़ो कंदी त हिकिड़ो ॾींदासीं न, या ॿी का कंदी न त उहे शिकायत कनि त यार हिननि खे यार घणो छापनि था, हिननि खे घणो ॾियनि था। असां हाणे भला तव्हां बि कयो, असां तव्हांखे असां हाज़ुर आहियूं। पर के अहिड़ा आहिनि जिन हिन ॿोली वारे मसइले ते, ज़मीन वारे मसइले ते, मोरे वारे मसइले ते स्टेटमेंट बि जारी न कई आहे। मां नालो न खणंदुसि, मां उन्हनि खे ॾाढी कोशिशि कई त बाबा हिकिड़ी स्टेटमेंट त जारी कयो त हीउ जेको दरिया जो मसइलो आहे, उन दरिया जे मसइले ते जेको पॉलिसी आहे, भैया 40 लख ज़मीन असां पाकिस्तान ठहण खां वठी हिन महिल ताईं ॾेई चुका आहियूं फ़ौजियुनि खे। हाणे वरी ॿी 12 लख ॿी ज़मीन ॾियूं? छो ॾियूं? असांजी धरती आहे, असांजी माउ आहे, असां पंहिंजी माउ खे ॿियनि जे हवाले करे छॾियूं छो? हिन जो मक़सदु आहे त असां एतिरा कमज़ोर आहियूं जो असांजो दुश्मन इहो सम्झे थो त हिननि खे असां जेको आहे न हर सूरत में इहा शइ खणी वेंदासीं। जेके विकियल आहिनि उहे पाण खे विकिरो करे उन्हनि खे स्पेस ॾियनि था। आसिफ़ ज़रदारी आहे, उहो पंहिंजे पुट खे वज़ीर आज़म कराइण जे लाइ इहे सभु जेको आहे इहे सभु चकर करे थो। दुनिया में जेके बि मेन पैसे वारा माण्हू आहिनि उनमें आसिफ़ ज़रदारी बि आहे, नवाज़ शरीफ़ बि आहे। असांजो कंहिं बि पार्टी सां का मुखालफ़त न आहे। असां चऊं था त असांजी धरती असांजी आहे। असां इस्लाम जे नाले में, पाकिस्तान जे नाले में वधीक जेको आहे सो ब्लैकमेल न थींदासीं। असां पाकिस्तान ठाहियो आहे, असां पाकिस्तान में रहूं था, असां पाकिस्तान में पंहिंजी सरज़मीन जा मालिक आहियूं। जेकॾहिं सिंध जीअंदी त पाकिस्तान बि जीअंदो, जेकॾहिं सिंध ॿुॾंदी त पाकिस्तान बि ॿुॾंदो। इहो छो चयो वञे थो त माण्हू छो सिंध खे जीआरण जी ॻाल्हि कनि था? असां पाकिस्तान जो हिसो आहियूं। जेकॾहिं हिकिड़े बाज़ू खे कटे छॾियो त माण्हू अणपूरो थी वञे। जेकॾहिं सिंध खे तव्हां जुदा करे छॾियो त पाकिस्तान 65% असां पाकिस्तान जो में रेवेन्यू असां ॾियूं था। ऐं पोइ असांजे घरनि में घिरी असांजा बचा नौजवान तव्हां खणी उन्हनि खे मारियो था, उन्हनि खे गोलियूं हणो था, उन्हनि खे तशदुद जो निशानो बणायो था। मुज़फ़र भुटे जो तव्हां ख़त त पढ़ो, उन असां पंहिंजे रेडियो ते बि हलायो आहे त उन पंहिंजी ज़ाल खे जेको लिखियो आहे त मूंसां छा छा थियो आहे। मुंहिंजे इन ॿिन्ही जंगनि खे हीअं जो चीरियो अथऊं त न को मुंहिंजो पेशाब थो बीहे, न मुंहिंजो काकूस थो बीहे, मुंहिंजो पोयों जेको आहे सो तेज़ाब विझी छॾियो अथऊं। सदा त असां ॾोह कहिड़ो कयो आहे? ठीकु आहे, जेकॾहिं को ॾोह करे थो त तव्हां अदालत में खणी वञो। जेकॾहिं तव्हां इहे अदालतूं सभु का ॻाल्हि नथा कयो त पोइ असांखे बि त हक़ आहे न, असां बि त रोडनि ते निकिरी अची पंहिंजी धरती जी ॻाल्हि कयूं न। कनि सभु कुझु तव्हांखे ॾींदा वञूं, छो ॾियूं? असां को पंजाब में तव्हां असांखे को हिकिड़ो जरेब बि ज़मीन ॾिनी आहे? न असांखे तव्हां ॾिनी आहे, न असां वठणु चाहियूं था। असांखे पंहिंजो तमामु घणो गंज आहे धरती जो। सवाल आहे त हिन वक़्तु असांजो अखियूं छो खुलियूं आहिनि? जो असांजो माण्हू बुखो आहे, परेशान आहे, रोज़गार कोन्हे, तालीम कोन्हे। हाणे बि एएसआई जे लाइ 50 लख में जेको आहे पोस्ट विकी वई आहे। मास्तरी जी जेका आहे उहा 40 लखनि में विकी वई आहे। सिपाही जी 25 लखनि में विकी वई आहे। मां पाण हिकिड़े माण्हू मूंखे चयो, मां हिकिड़े सां ॻाल्हायूं त 25 लख सिपाही जा। ॻाल्हि इहा आहे त आम माण्हू जेको वीचारो ग़रीब पढ़ी करे इन आसिरे में अचे थो त मूंखे नौकिरी मिलंदी, आख़िर उहो पोइ चोर थींदो, धाड़ेल थींदो, डाकू थींदो, पेट त पालींदो न, छा कंदो? पोइ चवनि त बाबा इहे जेके इहे त बिगड़िजी विया आहिनि। मुआशिरो ठाहींदी सोसाइटी आहे। जॾहिं असां पाण जेको आहे मुआशिरे में इहा शइ नशो पतो आम करे छॾियो आहे, मज़हब जे नाले ते माण्हुनि खे विड़ायूं था महज़ इन जे करे त जीअं माण्हू पाण में विढ़ंदा रहनि, नशे पते में ॿुॾल हुजनि। असांजे लाइ जेको आहे सो कोई बि असांजे कंहिंजो बि जेको आहे ध्यानु न अचे। हाणे ताज़ो जेको आहे सो कराची खे जुदा कयो, इहा मूवमेंट आफ़ाक़ अमन जेको आहे शुरू कई आहे। गवर्नर बि वरी उन सां मिली वियो आहे। ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं सिंध जा असल माण्हू पाण में गॾिजनि था त पोइ त उहे पंहिंजा हक़ वठण लाइ मज़बूत थींदा। पर छाकाणि त जेके उर्दू ॻाल्हाईंदड़ जो उहो तबिको जेको शुरू खां पाकिस्तान ठहण खां वठी हिन वक़्तु ताईं एजेंसियुनि जे हथ में इस्तेमालु थींदो आयो आहे। बांग्लादेश में बि फ़ौज सां गॾिजी करे इन्हनि जेको आहे उर्दू ॻाल्हाईंदड़नि उहे अलशम्स अलबदर तंज़ीमूं ठाहे फ़ौज जो हर वल दस्तो थी करे बंगालियुनि खे मारियो। उहे ई माण्हू वरी जॾहिं सिंध में आया आहिनि त उन्हनि खे बि
उहा ई साॻी असाइनमेंट ॾिनी वई आहे त तव्हां जेके धरती धणी आहिनि उन्हनि खे मारियो, उन्हनि खे कुटियो, उन्हनि खे अहमियत न ॾियो ऐं उन्हनि खे हक़नि खां महरूम कयो। ऐं जॾहिं इहे आया त लियाकत अली ख़ान अचण सां सभिनी पोस्टुनि ते मुहाजिरनि खे रखी छॾियो। हिकिड़ो डायरेक्टर इंफॉर्मेशन हो, मां नालो नथो खणा, उहो चए पियो साईं मां उते जेको मैट्रिक पास करे आयुसि, हिते मूंखे MA जी डिग्री मिली वई, उतां जी MA जी डिग्री ठाहे ॾेई छॾीसीं, मूंखे 17 ग्रेड जी नौकिरी मिली वई। अहिड़ा तमामु घणा मिसाल आहिनि जेके लियाकत अली ख़ान जे वक़्त में हुया। जॾहिं खोड़े साहब चयो त न बाबा मां न करे सघंदुसि जेतिरा मुहाजिर, उनखे लाहे करे वरी पीर इलाही बख़्श खे आंदो, पीर इलाही बख़्श बाबा जेतिरा माण्हू अचनि था त भले अचनि था। ॻाल्हि इहा आहे त असां पंहिंजे मक़सद जे लाइ भले असां मीडिया में हुजूं, वकील हुजूं, सहाफ़ी हुजूं, या असांजो ॿियो को कमु हुजे, डॉक्टर हुजूं, इंडिविजुअली त कमु थिए थो न। साईं पंहिंजे तालीम जे हिसाब सां तमामु वॾो कमु करे थो। तव्हां उते जेको आहे SGA वारा कमु कयो था, सॼी सिंध में तव्हां स्कूल खोलियो था, सिहत जो कमु कयो था, अदा लखू वारा सॼी दुनिया में जेको आहे सो सिंध जो थींदड़ ज़्यातियुनि जो उते उन्हनि खे चिठो वञी ॾेखारीनि था। मक़सदु आहे त असां सभई जेके बि हिते दोस्त वेठा आहियूं, साईं अब्दुल लतीफ़ सुमरो साहिबु आहे, 4 मार्च जो हीरो आहे, हुन पंहिंजी ज़िंदगी पंहिंजे रोज़गार सां बि ॾिनी आहे, पर हुन सिंध सां बि इश्क कयो आहे। इहे हिकिड़ा इश्क जा सिलसिला आहिनि। के माण्हू थोरो पाण खे ग्रेजुअली अॻिते आणींदा आहिनि। असां जहिड़ा माण्हू न नौकरियूं कयूंसीं, नौकरियुनि जूं ऑफर थी, मुमताज़ भुटे बिहारियुनि वारे मसइले ते घुराए अचो, पर घणनि माण्हुनि वरितियूं न। उन महिल जेको चयूं बाबा वटि नौकिरी वटि, बिहारियुनि वारे इशू था तूं खण, तोखे चीफ मिनिस्टर, पोइ चयूं था SDM थी, असिस्टेंट कमिश्नर थी, ISP थी। उहो मां लेटर बि पियो आहे। मसूद नूरानी पॉलिटिकल सेक्रेटरी हो, उहो बि स्टूडेंट्स लीडर हो, उन पाण खे विकिणी करे पॉलिटिकल सेक्रेटरी जी पोस्ट वरिती। साईं यूसुफ लगारी असांजो तमामु सुठो दोस्त आहे, मामो आहे, पर उन बि पॉपुलेशन वेलफेयर जी लाहौर में उनखे डिस्ट्रिक्ट ऑफिसर करे रखियऊं, वरी जल्दी लाहे बि छॾियऊं। असांजे लाइ क़ाबिल एतिराम आहे, उनजी तमामु घणी कुर्बानियूं। पर सुवाल आहे त उन वक़्तु असांखे बि ऑफर थी, पर मूं क़बूल न कई। उनजे नतीजे में मूंखे 5 साल यूनिवर्सिटी मां रेस्ट्रिकेट करे छॾियऊं ऐं DPR 13D इहे केस हुया। मुमताज़ भुटे वारो पीरियड मां सॼो रुपोश हुयुसि, अंडरग्राउंड हुयुसि। मां बि कयां नौकिरी, 22 ग्रेड ताईं सेक्रेटरी थी रहां या DIG IG थी वञा, ऐं मुआशिरे में मां एॾो गंदो ऑफिसर हुजां हा। चवंदा न छल न को चङो माण्हू बिगड़े, जे बिगड़ंदो न त पोइ उहो चवंदो रुगो पैसो ठाहियां। त अलाह साईं चयो आहे त बाबा हिन दुनिया में मां तव्हांखे मोकिलियो आहे, वञी कुझु कयो। उहो असांजो जेको थी सघे थो असां कयूं था। अवामी आवाज़ थी, तंहिंखां पोइ सोभ थी, सोभ खां पोइ जॾहिं असां ते उते वक़्तु आयो त बाबा हीउ न लिखो, छो था लिखो, उहा बि हिकिड़ी स्टोरी आहे। मां घणो ॻाल्हायो आहे, तंहिंजे करे उन ते बि कॾहिं ॻाल्हाइबो त हिते असां छो आयासीं। 2008 में मां हिते आयुसि। हिते अची करे मां उते मूंखे हिकिड़ी जाइ हुई, मां विकिणी करे पोइ धंधो धाड़ी करे सघां थो। पर सुवाल इहो आहे त मां पंहिंजो जेको रूटीन हुयो उहो इहो त मां छा करे सघां थो ॿियनि जे लाइ। मां हिते अची करे उहो रेडियो शुरू कयो, छाकाणि त इन जे करे बि ज़रूरत हुई त उहो अवामी आवाज़ वांगुरु उते जेका इलेक्ट्रॉनिक मीडिया हुई या आहे, उहे बि इश्तिहारनि जे कढ लॻा पिया आहिनि सभई, थोरी प्रिंट मीडिया हुजे या इलेक्ट्रॉनिक मीडिया हुजे। अॼु कंहिंजा बि इश्तिहार बंदि कोन था थियनि, सभई ठहिया वेठा आहिनि सरकार सां, ऐं उन्हनि खे इंस्ट्रक्शन मिलनि था त तव्हांखे हीअं ख़बरूं हलाइणियूं आहिनि। जेकॾहिं हिकिड़ो एहतजाज थिए थो त उन जी पिक्चर ॾेखारीनि था, वीडियो ॾेखारीनि था, रिपोर्ट नुमाइंदो करे थो, लफ़्ज़ उहे अचनि था जेके हुननि जा क़ाबिल क़बूल आहिनि। असां उहा ई वीडियो खणी सॼे जी सॼी उहा ई हलायूं था। हिते मेमन साहिबु जेको IG आहे, हिते हुयो जॾहिं लंडन में, त मां उनखे पर्सनली चयो त तुंहिंजा माण्हू मूंखे फ़ोन कनि था। मेमन साहिबु जेको IG आहे, हिते हुयो जॾहिं लंडन में, त मां उनखे पर्सनली चयो त तुंहिंजा माण्हू मूंखे फ़ोन कनि था। चईंदा त ईअं कीअं थींदो? पोइ मां रिकॉर्ड थियल ॿुधायोमांसि 2-3 उनखे, कुझु अंग्रेज़ी में हुया, कुझु उर्दू में हुया।
यार थी सघे थो ॿिया के हुजनि, मां चयो ॿिया केरु हूंदा, तुंहिंजा ई त माण्हू आहिनि न, धमकी ॾियनि था तव्हां मुल्क जे ख़िलाफ़ु कमु कयो था, बाबा जी कयूं था त तव्हां हिते बि कोर्टूं आहिनि न, वञो न कोर्टुनि में असांजे ख़िलाफ़ु, कोर्टुनि में बि कोन था वञनि न उते वञनि था। इहे जेके सभु ज़ुल्म ऐं ज़्यादतियूं थियनि थियूं उन्हनि खे इहा ख़बर न आहे। त असां तव्हांखे मां मज़ेदार हिकिड़ो वाक़ियो ॿुधायां त जॾहिं असां अवामी आवाज़ औज ते हुई त असां राति जो मां ऐं डॉक्टर जब्बार जॾहिं अख़बार छपजी वेंदी हुई त पोइ ई घर वेंदा हुआसीं। 1:30 वॻे खनि हिकिड़ो फ़ोन आयो त तव्हांजो ठटे जो नुमाइंदो आहे, उहो MBBS डॉक्टर हो, उन जो एक्सीडेंट थियो आहे गगर फाटक ते, उहो ज़ख़्मी आहे, तव्हां पहुचो हुते फौरन। त मां डॉक्टर जब्बार खे चयो मां हल त हलूं, असां बि निकितासीं। मां उनखे चयो त मां जेकॾहिं उहो ज़ख़्मी थियो आहे त उहो गगर फाटक ते छो आहे, उनखे त कंहिं अस्पताल में अचणु खपे आहे। इहो मूंखे थोरो डॉक्टर शक पवे थो, को चकर आहे। पोइ असां कईसीं फ़ोन उन डॉक्टर खे, उहो सुतो पियो निंड पियो ठटे पंहिंजे घर में, निंड में उथारियो चई ख़ैर त आहे, तव्हां हिन वटि फ़ोन कई आहे, भाई बसि तूं आहे किथे, छा थियो आहे तोसां? चई साईं मां त सुतो पियो। हाणे असांखे इहे गगर फाटक ते पहुचाए करे का वारदात करणु चाहिनि पिया। ॻाल्हि इहा आहे त इहे सभई वाक़िया छो थियनि था, इन जे करे थियनि था त असां हिकिड़े स्टैंड ते बीठा आहियूं मज़बूती सां। मौत अचणी आहे, अॼु न सुभाणे घणा असांजा दोस्त हलिया विया, असांखे बि वञिणो आहे हिन दुनिया में। जेकॾहिं असां आया आहियूं त असांखे बि वञिणो आहे, पर यार वेंदे वेंदे का त सीन सवारे वञूं, कुझु त करे वञूं, त सुभाणे यादि त कया वञूं। ईअं त यादि न कंदासीं दादा फलाणो आयो यार लंडन में हे घर ठाहियईं, हो घर ठाहियईं, हे मिल्कियत ठाहियईं, वाह पोइ वरी औलाद विढ़ंदी उन ते, हे मुंहिंजी मिल्कियत आहे, हो चवंदो हे मुंहिंजी मिल्कियत आहे, इहो वरी पाण में उहे विढ़ंदा। बाबा ठाही हुई न मिल्कियत न, औलाद खे तालीम ॾियो, इल्मु ॾियो, उहे वञी पाण मुर्सी सां वञी पंहिंजी ज़िंदगी ठाहिनि न। छो त उन्हनि खे भाड़े थो कयो त उहे मिल्कियतुनि जे चकर में पाण सां भाउ खे मारे थो, भाउ सां विढ़े थो। तॾहिं त असां चऊं था न त मिल्कियत जो तसवर सभिनी जी हिकु हुजणु खपे। मुल्क जा वसीला जेके बि आहिनि इहे सभिनी जा आहिनि, सभिनी धरती जावनि जा आहिनि मुश्तरका, उन मां सभिनी खे हिकु जेतिरो हिसो मिलणु घुरिजे। जेकॾहिं ईअं आहे त पोइ इंसानु ख़िदमत करे, ख़िदमत कहिड़े बि तरीक़े सां करे, जीअं SDA वारा दोस्त कनि था, साईं करे थो, नाशारी साहिबु उते स्कूल खोलिया आहिनि ऐं अस्पतालूं खुलियल आहिनि। इहो साईं उते जेको आहे पारस मेडिकल सेंटर खोलियो आहे। ॻाल्हि इहा आहे त जॾहिं बि इहो तव्हां कमु कयो था, हिकिड़ी शइ जेका मूंखे बि महसूसु थींदी आहे त तव्हांजी दिलि में इहो अहसासु थींदो त यार मां चङो कमु कयो। इहा ई तव्हांजी वॾी इबादत आहे, इहो ई तव्हांजी रब जी तव्हांजे लाइ रज़ा आहे। ॿियो तव्हां जेकॾहिं न वॾा बंगला माण्हू ठाहींदव, तव्हांखे इहो रब जे तरफ़ां इहो न न्यापो दिलि में मिलंदो वाह वाह भेण तूं वॾो माल ठाहियो आहे। ईअं न थींदो, जे रब राज़ी आहे त पोइ सभु कुझु सभु का शइ तव्हांजे मथां जेका आहे उहा तव्हांजे लाइ आहे अवेलेबल। पर जेकॾहिं पैसो ठाहिणी हुजे हा त पोइ भली ओलिया नबी इहे सभिनी वटि दुनिया में सभ खां वधि में वधि पैसो हुजे हा। उन्हनि त मियां जेकॾहिं मंझंदि जी मानी आहे, राति जी मानी रखियलु आहे त पोइ अची चवंदो हो त राति जी मानी बि ॾेई छॾींदा। उन्हनि असांखे इहो दर्स ॾिनो आहे त ॾियो, जेको बि तव्हां वटि आहे ॾियो, तव्हांखे ॾियण जो मां ज़िम्मेवारु आहियां न। तव्हां परेशान छो था थियो? जॾहिं मां ज़िम्मेवारु आहियां त पोइ तव्हां ई छो था सोचो त अलाए यार सुभाणे छा थींदो? असां बि ईअं ई कयो आहे। मां तव्हांखे मज़ेदार ॻाल्हि इन जे करे बि आहे त मां हिकिड़े ॿिनि माण्हुनि खे हाणे कराची में पुलिस जी नौकिरी वठी ॾिनी आहे। जावेद आलम मुंहिंजो कज़न जो पुटु आहे, उहो ग़रीब मिसकीन हुया, उन्हनि खे नौकिरी मिली वई आहे। उन्हनि जी माउ फ़ोन ते रोई चए पई त भाउ पैसा त असां वटि न हुया, 25 लख असां काॾो आणियूं, एतिरो असांखे इहे कम जेके आहिनि न, इहे त न आहे त असांखे कंहिं ते अहसान कयो आहे। इंसानु मज़ेदार तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां त इंसानु इंसान ते अहसान न कंदो आहे, इंसानु इंसान सां चङाई कंदो आहे। असां जेतिरी चङाई कंदासीं ओतिरी रज़ा असांखे मिलंदी। नेकी करण वारो रब आहे, अहसान करण वारो बि रब आहे, असां न आहियूं। इहे कंहिंखे चऊं न अदा मां तव्हांजे मथां, यार अहसान अमूमन असांखे बि माण्हू चए अदा मां तव्हांजे मथां अहसान कयो, तूं वरी हीअं थो करे। वोट न वठो, रिटर्न न वठो, नेकी करे दरिया में उछलियो वियो, उहो रब खे ॾेई छॾियो।
उहो ई तव्हांखे ॾींदो, इंसान इंसान खे छा ॾींदो? तंहिंजे करे इहे सभई शयूं जेके आहिनि त मां तव्हांखे इहा गुज़ारिश कयां थो त हे जेको असांजो मिशन आहे गुज़िरियल 13 सालनि जो, असां बार बार एॾा त माली मसइला पैदा थींदा रहिया आहिनि जो जेके हिते दोस्त आहिनि दिलि घुरिया उन्हनि खे ख़बर आहे त मां केतिरियूं शयूं इन 13 सालनि में विकियूं आहिनि पंहिंजियूं प्रॉपर्टियूं। हिकिड़ो दोस्त हो असांजो, दोस्त जी मार्फत मूंखे कंहिं फ़ोन कई त चई थी मूंखे मां CSS कयां थो, मूंखे जेको बिटे निज़ाम वारो जेको तहरीक हली हुई उहो मवाद मूंखे खपे, मूंखे किथे नथो मिले, कंहिं चयो आहे त तव्हां वटि हूंदो। हाणे बिटे निज़ाम जो जेको 2012 में 13 में हली तहरीक, त हुननि कराची खे मेट्रोपॉलिटन खे तमामु घणा इख़्तियार ॾेई छॾिया, पुलिस जा, जुडिशरी जा, माना MQM खे उन्हनि तमामु घणो नवाज़े छॾियो। बाक़ी जेके म्यूनसिपालिटियूं हुयूं उन्हनि खे उहे ई इख़्तियार जेके मिलियल हुया लूला लंगड़ा, या त इख़्तियार ॾियो सभिनी खे ॾियो। पोइ इन ते सिंध में तहरीक हली, सिंध राइटर्स एंड थिंकर्स फोरम जे पारां उन्हनि जेके ॾात धणी हुया, शाह लतीफ़ भिटाई, सचल सरमस्त ऐं चौकुंडी जो कब्रिस्तान, इन्हनि ते वॾा वॾा मज़ामती मुशाइरा कया ऐं उन खां पोइ हुननि प्रेस क्लब कराची खां असेंबली ताईं हथनि जी ज़ंजीर ठाही ऐं हैदराबाद में तमामु वॾी कॉन्फ्रेंस थी ऐं एहतजाज थिया सॼी सिंध में। उहे सभई रिपोर्टूं असां वटि यूट्यूब ते महफ़ूज़ हुयूं, मां उनखे मोकिलियो। उन मूंखे जेको जवाबु ॾिनो त साईं तव्हां तारीख़ ठाहियो था, भला हिते ई तव्हां लंडन जो मिसाल वठो, हिते जेके बि प्रोग्राम थियनि था असां रिकॉर्ड कयूं था, भला अॻु में को ईअं थींदो हो छा? वधि में वधि क्लिप हली, फेसबुक ते हली न हली, वही हली, कंहिंखे ख़बर ई न आहे, उनजो को रिकॉर्ड ई न आहे। पर 2012 खां पोइ हिते जेके बि प्रोग्राम थिया आहिनि सभई असां वटि आहिनि, यूट्यूब ते आहिनि। इहो जेको कमु आहे न, अॼु कमु नथो नज़र अचे माण्हुनि खे। सुभाणे जॾहिं माण्हू इन ते रिसर्च कंदा कंहिं बि इशू ते, चवंदा बाबा हीअ त भला वर्सियूं थियनि थियूं हिते सिंध जे अदीबनि जूं, दानिश्वरनि जूं, ॾाहनि जूं, उहे बि असां कवर कयूं था। उन खां पोइ कॉन्फ्रेंसिस थियनि थियूं, उहे बि असां कवर कयूं था। कैनेडा में, बर्तानिया में, अमेरिका में, जिते जिते बि जेके शयूं थियनि थियूं असां उहे बि रिकॉर्ड करे उहे बि रखूं था, उहे बि ॾियूं था। इहो हिकिड़ो इश्क़ु आहे, जज़्बो आहे। न त चऊं असांखे माण्हू पाण पहुचाइनि, असां पाण कोशिशि कंदा आहियूं त असांखे हर शइ मिले, असां ॾियूं। असां इहो हिकिड़ो तारीख़ जोड़ियूं था। इन जे करे न आहे त कंहिं चयो यार को नथो सपोर्ट करे त बंदि करे छॾेसि। मां चयो मूंखे कंहिं चयो त न हो त तूं हलाईंदे त असां तोखे सपोर्ट कंदासीं। मां पंहिंजे हुन ते कयो आहे, मां हलाईंदुसि जेसि ताईं जीअरो आहियां, जेसि ताईं मूंखे अलाह साईं धन दौलत ॾिनी आहे, जेतिरो बि माल आहे, मां ईअं सम्झंदो आहियां त इहा अमानत आहे मुंहिंजे रब जी, मूंखे मिली आहे, मां उन खे ई मोटायां थो। भले को दोस्त सपोर्ट करे थो, नथो करे, कंदो बि ठीकु आहे, न कंदो बि, जेतिरो असांजो वस आहे असां पंहिंजे वसूं न घटाईंदासीं। छो त धरती माउ आहे असांजी। असां पंहिंजी माउ जी जेको आहे सींद बचाइण जे लाइ, संवारण जे लाइ जेको असां खां थी सघंदो असां उहो कंदासीं। ऐं असां ॾिठो आहे माण्हुनि खे, माण्हू कनि था। साईं GM साहिब खे ॾिठोसीं, कॉमरेड हैदर बख़्श जतोई खे त मां तमामु घणो वेझो ॾिठो। जॾहिं बि जेकाबाद आयो त ज़मीन ते सुम्हंदो हो। एॾो वॾो माण्हू जंहिंजो मिसाल तव्हांखे मां ॿुधायां त हिकिड़ो दफ़ो वज़ीर आज़म चाइना जो चोइन लाइ आयो पाकिस्तान जे दौरे ते, अयूब ख़ान जे दौर में। उन खे ग़ुलाम मोहम्मद बैराज जो इफ़्तिताह करिणो हो। पोइ हुननि चोइन लाइ खां इफ़्तिताह गॾिजी करे करायो। त चोइन लाइ इहा फरमाइश कई त मां हैदर बख़्श जतोई सां मिलणु चाहियां थो। हाणे उहो उन्हनि ॾींहंनि में मच जेल में हुयो, हुननि खे इहा परेशानी थी त हाणे इन खे सां मिलायूं। हे सुभाणे उनखे चवे त बाबा मूंखे त हिन जेल में विधो आहे या ॿी का ॻाल्हि आहे, ॾाढा परेशान थी विया। पोइ हुनखे चयूं बाबा ठीकु आहे असां मिलायूं था। पोइ कामरेड खे चयूं त भाई असां हल त तोखे मिलाइणो आहे चोइन लाइ सां, असां जहाज़ स्पेशल कयो आहे। तव्हां अहिड़ा हरामी आहियो जो मूंखे खणी मथां उछलींदो विढ़ा के झंग में मां मरी वेंदुसि, मां जहाज़ ते न वेंदोमांव, तव्हांजे अफ़ालनि जी मूंखे ख़बर आहे। पोइ बाक़ाइदे हिकिड़ी ट्रेन थी
उन्हनि खे हुन चयो त स्पेशल ट्रेन, मां चयो स्पेशल ट्रेन ते बि न वेंदोमांव, आम जेका गाॾी आहे उनमें माण्हू हुजनि उन में मां वेंदोमांव। उहो वियो। जॾहिं बि हैदराबाद जेतिरो जी वरसी थींदी आहे त अख़बारुनि में चुइनि लाइ सां भाकुर वारी हिकिड़ी हुनजी तस्वीर छपबी आहे। पोइ जॾहिं हुन सां मिलियो त उते ई इफ़्तिताह वारी जाइ ते ई मिलियो। चुइनि लाइ चयोसि भला अॼु त भला गॾिजी इफ़्तिताह कयूं। चई मां तोसां मिलणु आयो आहियां, बसि मुंहिंजी हिकिड़ी ख़्वाहिश हुई, तुंहिंजी बि दिलि में ख़्वाहिश थी, मुंहिंजी बि ख़्वाहिश पूरी थी, तोसां मिलियो आहे। हे चए गोर पटेल चई हिननि सां त मां ॻाल्हाइण बि बर्दाश्त न कंदुसि। अयूब खान खे मोह थी हलियो आहे। इहे तमामु वॾा माण्हू ॾिठासीं। कामरेड जाम साकी जॾहिं रोड़ी में फैक्ट्री में लेबर यूनियन हूंदी हुई कामरेडनि जी, त जाम साकी जेको आहे उतां सस्ती दाल सौदो सामान खणंदो हो, बाक़ाइदे बड खणी, इहे सम्झो त मण सवा जो सामान खणंदो, दालियूं इहे सभई खणी, पोइ जिते बि हुनखे जेकबाद आयो अंडरग्राउंड हूंदो त मां वटि ई हूंदो, पोइ मां मुख़्तलिफ़ दोस्त मिलाईंदो हुयुसि, पोइ उन्हनि खे चवंदो बाबा हे दाल जो पैकेट आहे, हे तोखे खणणो आहे, पोइ उन खे ॾींदो। क़ीमत जेकॾहिं हूंदी 3 रुपया त उनखे चवंदो बाबा तोखे 5 रुपये में खणणो आहे, पोइ 5 रुपये में खणंदो हो किसान। पोइ ईअं ई सामान पार्टी जे लाइ ईअं ई सामान फंड जेको आहे सो गॾु कंदो। हिकिड़ो दफ़ो मां वटि अची हिते रहियो, एफसी एरिया में मां रहंदो हुउसि, ज़ाल सूदो अची रहियो, मूंखे मुंहिंजी ज़ाल दाह ॾिनी की असां वियासीं नानिक ॾे, नानिक अदा चई हिनखे 5 लख रुपया ॾिना आहिनि त घर वठि। हाणे हे चए थो त इहे पैसा पार्टी खे ॾियो। चई बाबा पार्टी खे त पैसा ॾिना ई न आहिनि न नानिक, नानिक त तो हिनखे ॾिना आहिनि न, त बचड़ी वाला वञी करे पोइ हैदराबाद में घर वठि। जाम चयो दादा पार्टी खे ज़रूरत आहे न पैसनि जी, भला मां हिकिड़ो बेघर आहियां न, त ॿिया केतिरा लखे माण्हू किरोड़े माण्हू असांजा बेघर आहिनि, त भला छा उहे मरी विया आहिनि छा? का वॾी ॻाल्हि त न आहे। उन्हनि खे बि घर मिलंदा, मूंखे बि घर मिलंदो, उहे जेके पैसा हुया पार्टी फंड में ॾेई छॾिया। इन्हनि माण्हुनि खे असां ॾिठो आहे, इहे माण्हू जीअं कमु कनि पिया, वरी बि असां सुठिया सताबात आहियूं, मानी मिले थी, पेंशन मिले थी, उहे पैसा मिलनि था, असां उन्हनि पैसनि में जेको आहे सो सुठो गुज़ारो कयूं था, उन्हनि पैसनि मां पंहिंजे रेडे खे बि पैसा ॾियूं था, ऐं जेको असां खां थी सघे थो उहो कयूं था, छाकाणि त असां सिर्फ़ु पंहिंजे लाइ कयूं था, इहे हिकिड़ो अंदरि जे ज़मीर खे मुतमइन करण लाइ कयूं था, पोइ थधो थोरो कंहिं ते अहसान नथा कयूं। त हिन वक़्तु असांजा जेके हीरोज़ आहिनि, मां थोरो उन ते ॻाल्हाईंदुसि, जेके जेके बि असांजा शहीद थी विया आहिनि, उन्हनि बि पंहिंजी धरती लाइ अॻाणो ॻाल्हि पे कईसीं, साईं चए पियो त इश्क जी ॻाल्हि आहे। इश्क त ॾिसो तव्हां ख़बर आहे त बाबा हीअ सॼी बादशाही आहे, हीअ मूंखे माण्हू मारींदा, मां अकेलो आहियां, तशदुद बि मां ते कनि था, मारनि बि था, पोइ बि उहो पंहिंजी मंज़िल ते बीठो आहे, न मूंखे मरणो आहे। हिकिड़ो एजाज़ कादरी आहे, तारीफ़दान आहे, उहो लिखे थो त जॾहिं राजा ॾाहर खे सिंध में शिकस्त थी त उनखे पंहिंजनि दरबारनि चयो त हाणे शिकस्त थिए थी त हिकु निकिरूं, हलूं गुजरात, गुजरात में वरी पंहिंजी फ़ौज ठाहे ठुके करे वरी ईंदासीं, वरी पंहिंजी सिंध वापसि वठंदासीं। छो त ईअं मुग़ल बादशाह ईअं हूंदा हुया, कॾहिं दिल्ली में शिकस्त मिली वरी मोटी आया, ॿिए अफ़गानिस्तान विया, वरी फ़ौजूं खणी, बाबर हुयो, ॿिया हुया, हुमायूं हुयो, इन्हनि जे दौर में थियो ईअं। पोइ उन खे राजा ॾांहुं चयो त मां पंहिंजी धरती गैरनि खे हिकिड़े मिंट जे लाइ ॾियण लाइ तयारु न आहियां, या दिलि या ज़मीन जी हिफ़ाज़त कंदुसि या पंहिंजो सिर ॾींदुसि। बादशाह हुयो, उनखे कहिड़ी परवाह हुई, हलियो वञे। उन खां पोइ पीर पागार हो सूर्य बादशाह, 32 सालनि जी उमिरि में उनखे फांसी आई। उनखे चयूं त तोखे असां सिंध जो गवर्नर कयूं था, जेको तूं चाहे असां तोखे ॾींदासीं। उन चयो न, निकिरो सिंध मां। हाणे उन जी जॾहिं सुबुह जो उनखे फांसी अचे पई त हिकिड़ो अंग्रेज़ हुन सां शतरंज खेॾणु ईंदो हो, पोइ कॾहिं अंग्रेज़ खटींदो हो, कॾहिं पीर पागारो खटींदो हो। उन राति उहो अंग्रेज़ न आयो। अंग्रेज़ जे ज़हन में इहो त हाणे सुबुह जो हिनखे फांसी ते अचे, हाणे मां वरी कहिड़ी इंसान गेम खेॾणु वञा। त झझो आयो त पीर पागारे
मूंखे यादि कयो त छो न आयो आहे, जो घुरायो मां त गेम खेॾंदुसि। उहो आयो, चवनि था 3 या 4 गेमूं थियूं, उहे सभई गेमूं पीर पागारे खटियूं। ऐं सुबुह जो जॾहिं हुनखे फांसी घाट ते वठी पिया वञनि त चेयर बि खणी आया हुआ। त हुन चयो, पुछियो त छाजे लाइ खणी आया हो, की तव्हांखे वठी वञनि, छाजे लाइ चई, की अक्सर माण्हू फांसी घाट ते न वेंदा आहिनि, त मुंहिंजे लाइ त इहो एज़ाज़ु आहे त मां हिकिड़े मक़सद लाइ पंहिंजी ज़िंदगी, पंहिंजे माण्हुनि लाइ, पंहिंजे मक़सद लाइ वक़्तु कयां थो। सिर्फ़ु हुते हिकिड़ी ॻाल्हि जी माफ़ी रब खां वरितई त मुंहिंजा रब, मां सिगरेट पीअंदो आहियां, इहा मां कोताही कई आहे, बाक़ी उन जी माफ़ी ॾिजाए, बसि इहे लफ़्ज़ चई हुनखे फांसी आई। इहे सभई माण्हू जेके हुया, इन्हनि वटि धन दौलत जी बि का कमी त न हुई। पीर पागारो जेको उहो तमामु वॾी धन दौलत जो मालिक हो। जेकॾहिं जर्मनी खटे हा त सिंध आज़ादु हुजे हा, छो त हिन जर्मन सां ठाह कयो सुभाष चंद्र बोस जी मार्फत, हथियार बि आया जेके सिबी में पकड़िया विया, ऐं उन खां पोइ जेके इंस्पेक्टर हुया सिख, उन्हनि खे लाहौर में पकड़े मारियो वियो। त पीर पागारो वॾे पैमाने ते हलाए पियो न तहरीक, हुन त ट्रेन बि हिकिड़ी पहिराई हथियारनि जी। त असांजा जेके हीरोज़ आहिनि, उन्हनि पंहिंजी धरती लाइ तमामु वॾी क़ुर्बानियूं ॾिनियूं, असां उन्हनि जे मुक़ाबले में कुझु बि न आहे। अॼु जा हीरोज़ जेके आहिनि उहे हिते असां सां वेठा आहिनि। साईं वेठो आहे, अदा लखू वेठो आहे, साईं डॉक्टर शहाब वेठो आहे, साईं पंहिंजो वेठो आहे, साईं असांजो। त ॻाल्हि इहा आहे, साईं वारा वेठा आहिनि। सुवालु आहे त असां जेको कुझु कयूं था उन्हनि खे एप्रिशिएट त कयूं न, पर हीअ शहीद थी विया। इन्हनि खे जेकॾहिं असां यादि न कंदासीं त ॿिया यादि कंदा छा? हीअ त वरसो आहे न असांजो, हे असांजी मशाल राह आहिनि। असां हिननि खे ॾिसी करे त असां में उत्साह पैदा थिए थो त असां कुझु कयूं। जेको कुझु करे सघिजे थो, जेको तालीम जे मैदान में करे थो, कोई हेल्थ जे मैदान में करे थो, जेको बि माण्हू करे थो उनखे सलाम त पेश कजे, एप्रिशिएट त कजे। साईं लतीफ़ साहिबु आहे, साईं पाण उथंदे ई जेल वियो, भला 4 मार्च वारे केस में छो वियो? ठीकु आहे, माण्हू जेको आहे उहो पंहिंजे तरफ़ां जेतिरो थी सघे कजे। मां तव्हां सभिनी जो तमामु घणो वक़्तु वरितो आहे, पर कॾहिं कॾहिं दिलि चवंदी आहे त दिलि जूं ॻाल्हियूं दिलि वारनि सां कजनि। तव्हां सभई मुंहिंजे दिलि खे तमामु घणो वेझायो, ऐं दिलि साल में हिकिड़ो दफ़ो चवंदो आहे त पाण में को गॾिजूं ऐं हिक ॿिए जूं ॻाल्हियूं ॿुधूं, ऐं हिक ॿिए खे को जेको आहे सलाह मसलत ॾियूं ऐं उन ते हलण जी कोशिशि कयूं। त असां में रेडियो ऐं टी वी में कहिड़ियूं उणायूं आहिनि, असां चाहियूं था त असां बहितर वसीलनि खां अञा हिन खे वधीक बहितर कयूं। हिन वक़्तु बि असां वटि उते 8 ॼणनि जी टीम आहे। हाणे 8 ॼणनि जी टीम आहे, घणा त वरी वीचारा थाणनि ते वञी करे मोटाया अथसि। कमु करण लाइ ॾाढा ॾुखिया हालात आहिनि, उते पकड़जनि था। वहीद लाशारिया साईं वटि बि ईंदो आहे उते रिपोर्टिंग लाइ, उहो उनखे पकड़े विया वारा, उनखे चई त हे कमु न कर तूं, मूंखे पघार मिले, तव्हां मूंखे 40,000 वारी नौकिरी वठी ॾियो। मां छॾियो, मुंहिंजो त कमु त न आहे हिननि सां, मां हिननि सां को ॿधल त न आहियां, रोज़गारु आहे मुंहिंजे बचनि जो। तव्हां मूंखे 40,000 ऐं 30,000 जी नौकिरी ॾियो। मां छॾी, चयो असां तोखे काॾो नौकिरी ॾियूं, चए पोइ मां बेरोज़गार त न थींदुसि न, कमु त कंदुसि न। अहिड़ी ॾुखी सूरत हाल में हिकिड़ा 7-8 ॼणा आहिनि, उन्हनि को अहिड़े तरीक़े सां कमु वठूं था, हलायूं था, जो असां जीअं हिकिड़ो मक़सदु आहे ज़िंदगीअ जो उहो त तसलसल। ऐं हिन वक़्तु जेके हालात आहिनि, तव्हां ॾिसो त इन जेको धरणो लॻो, धरणे खां पोइ जेको मोरो वारो वाक़ियो थियो, उन त हक़ीक़त में अदा लुॾाए छॾियो। 2 माण्हू शहीद थिया, हिकिड़ी न्याणी ख़ुदकशी कई ॿार सूधो, ऐं उन्हनि लॻारनि जूं जा घर, उन्हनि जूं प्रॉपर्टियूं उहे मारियूं, ऐं उन ॻोठ खे एॾो कड़ो चाढ़े छॾियऊं जो न को दवायूं वञनि पियूं उन ॻोठ में, न को राशन वञे पियो। एॾो त हुननि भला मारियो बि उन्हनि, वरी सख़्ती बि उन्हनि करे छॾी। ऐं असांजा जेके सियासी अॻुवान हुया, उमिरि ते हलिया विया, के काॾे हलिया विया, के चुपड़ी करे वेही रहिया। ज़ाहिर आहे त असल धणियुनि घुराए चयो हूंदो न, बाबा हाणे जेकॾहिं अञा अॻिते वधंदव, उहो तव्हांजा फलाणे स्कूल में बि ॿार पढ़नि था, ऐं मूंखे बि ख़बर आहे। हिकिड़े हमरा को मां रीज़न पुछियो, उन चयो था रीज़न हीअ आहे, छा कयूं भला, की बचा खणी मारींदासीं, चुपड़ी करे वेहो। पर बहरहाल जेकॾहिं एॾियूं वॾियूं ज़्यादतियूं ज़ुल्म थिए थो, त
एॾो पीक ते वञी थिए थो त असां वरी जेकॾहिं चुप करे था वेहूं पोइ सिर्फ़ु उज़र खाइण ते उहे अमरा वञनि पिया बसि। इहे सभई शयूं जेके आहिनि इहे असांजूं कमज़ोरियूं आहिनि। इन्हनि ते असांखे गौर करणु घुरिजे ऐं असांखे पंहिंजी ज़िंदगी जो जेको मक़सदु आहे उन ते कंसंट्रेट करणु घुरिजे। तव्हां सभिनी दोस्तनि जी वॾी महिरबानी।